नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻखाणी राजड़ में सूफ़ी शाइर हज़रत मंठार फ़क़ीर जो 86 सालियाने उर्स मुबारक 2 ॾींहंनि वारी तक़रीब शुरू थी वई है। सालियाने उर्स मुबारक जे इफ़्तिताह सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा दरगाह मंठार फ़क़ीर ते चादर चाढ़े ऐं मच ॿारे कई। जंहिं बाद मखदूम जमील ज़मा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है त पीपल्स पार्टी वापसि PDM जो हिसो थिए त बहितर हूंदो, छाकाणि त PDM बिलावल भुट्टो ज़रदारी जी जोड़ियल ऐं बिलावल असांखे प्यारो ऐं ज़रदारी साहब लाइ इज़त आहे ऐं हू बि असांजी काफ़ी इज़त करे थो। चए त शेख ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे केस सुठे नमूने सां विड़ियो वञे हा त कातिल जेल में हुजे हा। हिकु सवाल जे जवाब में मखदूम जमील ज़मा चयो त महांगाई वफ़ाक़ी हुकूमत पैदा पई करे ऐं वफ़ाक़ी हुकूमत सिंध जी मुखालफ़त सबबु इल्ज़ाम वरी पीपल्स पार्टी मथां पई मड़े। पीपल्स पार्टी पारां सरवरी जमायत जे वोटरनि खे नज़रअंदाज़ करण वारे सवाल जे जवाब में हिन चयो त इलेक्शन वक़्तु पंहिंजे MNAs ऐं MPA खां पुछंदुसि इमरान ख़ान जे 5 साल जो मुदो पूरो करण वारे सवाल जे जवाब में हिन चयो त आउं चाहियां थो त हू पंहिंजा 5 साल पूरा कनि, छाकाणि त अॻे हुकूमत पीपल्स पार्टी जी हूंदी ऐं वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। असीं चाहियूं था त 10,000 माण्हू गॾु थी हुकूमत ख़तमु करण वारा कॉन्सेप्ट ख़तमु थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी जे 2 MPAs पारां नाज़िम जोखियो ऐं फहमीदा सियाल जे क़त्ल बाबति हिन चयो आहे त ज़ालिमनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मज़लूमनि सां इंसाफ़ थियणु घुरिजे। हिन चयो त ग़रीब ऐं अमीर खे हिकु जहिड़ो इंसाफ़ मिलणु घुरिजे। अली हैदर रूं जो क़त्ल केस में बरतरफ़ अमलदारनि जी ॿीहर बहाली बाबति हिन चयो त मूंखे ख़बर न आहे, आउं इन केस बाबति वधीक पुछा गाछा करियां थो। हिन चयो त मंठार फ़क़ीर हिकु सुठो शाइर ऐं दरवेश हो ऐं दरवेशनि जी दरगाहनि ते हर सूरत में मेला लॻणु घुरिजनि ऐं बाद में मच ॿारे ज़िक्र कयो वियो ऐं दुआ घुरी वई। इन मौक़े ते सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा पिंडाल में वेही सूफ़ियाना राग रंग जी महफ़िल पिणु ॿुधी ऐं महफ़िल में फ़क़ीर बरकत जमाल प्रेम सागर नंढो भागचंद ऐं ॿियनि सूफ़ियाना कलाम ॻाए महफ़िल में वेठल माण्हुनि ते वजत तारी करे छॾी। इन मौक़े ते सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा जे अचण जो ॿुधी हज़ारे अक़ीदतमंद पहुची विया। सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा जो दीदार करे पंहिंजे अक़ीदे जो इज़हार कयो। उर्स मुबारक जे मौक़े ते दरगाह हज़रत मंठार फ़क़ीर खे ख़ूबसूरत रंग बरंगी लाइटनि सां सींगारियो वियो। पीपल्स पार्टी पाण ठाही हुई। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टे साहब अनाउंस कयो त PDM ठाहियूं था। आउं त चवंदो त PDM खे वापसि अचणु खपे पीपल्स पार्टी में, छो त पीपल्स पार्टी हुन जो बुनियादु विधो आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त गॾियल जदोजहद आहे। मुनासिबु इहो आहे त सभई गॾिजी जदोजहद कनि ऐं पीपल्स पार्टी जो साथ ॾियनि, छो जो हींअर ग़रीबनि जो आवाज़ु आहे। आवाम परेशान आहिनि, आवाम खे इलाही बेचैनी आहे, त आवाम चाहे थो त जंहिं तब्दीली जी ॻाल्हि कई वई आहे उहा तब्दीली अचे, उहा तब्दीली असीं ॾिसूं। सो का बि जमहूरी तब्दीली ईंदी तो उनखे वेलकम कंदासीं। महंगाई की जिम्मेदारी है वफाकी हुकूमत है। अगर वो अपने फैसले सही करती, वक्त पे करती और वो बातें ना करती कि जिससे आवाम की हौसला शिकनी हो, आवाम दिल बर्दाश्ता हो, तो ये मेरे ख्याल में हुकूमत का सबसे बड़ा डाउनफॉल यही है कि गरीब आवाम और भी गरीब हो गए और भूखे लोग और भी भूख में आ गए और बिल्कुल बेचैनी है। कोई भी आदमी मुझे खुश नज़र नहीं आता। सिद्धि साईं दांदली है। अच्छा, सिद्धि साईं दांदली है। दांदली जी हिकिड़ी इब्तिदा है ऐं अवां बाशऊर आहियो सहाफ़ी, पाकिस्तान जो आवाम बाशऊर आहे त जेका गुज़िरियल इलेक्शन थी उन जूं रिज़ल्टूं कीअं आयूं, कीअं मैनेज कयूं वयूं, कहिड़े नमूने सां आयूं। आउं त चाहींदुसि इलेक्शन कमीशन खे उहो रोल अदा करणु खपे जंहिंसां आम माण्हुनि जो कॉन्फिडेंस वधे, पाकिस्तान जे इलेक्शन कमीशन ते वधे, पाकिस्तान जे इलेक्शन जे सिस्टम ते वधे। आयो धंधली पर इहो ज़ोरी बिल मंज़ूर कराइण जी कोशिशि कंदा ऐं उन खां पोइ आउं इहो थो सम्झां त इहो मंज़ूर थी वियो त इहो हिन हुकूमत जे ॻिचे में पवंदो। हुकूमत भाई थी त 12 माण्हू असांखे वोट कंदा, माण्हू बाशऊर थी विया आहिनि, 12 माण्हू मायूस थी विया आहिनि हुकूमत मां। सो हीउ सॼो बिल पास थियो त हिन ॻिचे में पवंदो। मेरी ख्वाहिश है कि वो पूरा करे, इसलिए हाँ नहीं, मैं इसलिए चाह रहा हूँ कि पूरा करें ताकि ये कोई रस्म न पड़ जाए। हम चाह रहे हैं कि आइंदा वज़ीर अज़म हमारे होंगे, बिलावल भुट्टो वज़ीर अज़म होगा, तो कोई ये न करे कि मैं 10,000 आदमी लेके आया हूँ तो बिलावल इस्तीफ़ा दे दे। ये रस्म नहीं होनी चाहिए। इमरान खान 5 साल पूरा करे,
फिर आवाम का हक है कि वो उसको वोट दें या न दें। साढ़े मुखालिफ है हुई है चवंदा मुखालिफ कम है ये कन बाक़ी आवाम छा तो फ़ैसिलो करे असल ॻाल्हि आहे। ॾिसो शुरू खां वठी कोशिशि थींदी रही आहे त सहाफ़िन जो ज़ुबानबंदी कजे उन्हनि ते पाबंदियूं आणजनि जेका सरासर ग़लति आहे हिकिड़ी ग़लति रवायत आहे हिकिड़ी आमराना सोच आहे ऐं हिकिड़ो त पंहिंजे पाण ते तनक़ीद बर्दाश्त करणु खपे ऐं सहाफ़िन खे छॾिजे थो पंहिंजो कमु कनि इन करे अहिड़े कंहिं बिल जी बि हिमायत करणु उहा पंहिंजे सहाफ़िन सां पंहिंजे वतन सां हिकिड़ी वॾी ज़ुल्म जी ॻाल्हि थींदी त माण्हू कंहिंजी ज़ुबान बंदि करणु खपे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।